IPS Bagan Online Learning a project of Ghulam Zaman. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मुंहिंजा प्यारा दोस्तों ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो। अॼु असां माइक्रोसॉफ्ट वर्ड 2016 में लेटर हेड ठाहिणु सिखंदासीं। हिकु प्रॉपर लेटर हेड ठाहिणु सिखंदासीं। सभ खां पहिरीं असां इंसर्ट मेन्यू में ईंदासीं, उन खां पोइ पिक्चर ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असां लोकेट कंदासीं त असांजो मोनोग्राम यानी किथे पियो आहे लोगो, उन में अची असां उनखे क्लिक करे ऐं इंसर्ट ते प्रेस कंदासीं त असांजो मोनोग्राम माइक्रोसॉफ्ट वर्ड में अची वेंदो। हीअ आहे असांजे स्कूल जो मोनोग्राम। सभ खां पहिरीं हिन एंगर ते अची करे असां हिनखे रिसाइज़ कंदासीं, नंढड़ो कंदासीं, रिसाइज़ घटाईंदासीं। ठीकु, ऐं हिनखे असां जेकॾहिं महिल मूव करणु चाहियूं कंहिं तरफ़ त असांजो मूव न थींदो कंहिं तरफ़। इनखे मूव करण लाइ असां हिते ईंदासीं अरेंज में, फॉर्मेट अरेंज, छो जो हीअ फॉर्मेट ऑटो खुली जॾहिं असां पिक्चर इंसर्ट कंदासीं त रेप टेक्स्ट ते क्लिक कंदासीं। हिन में अची करे थ्रू टेक्स्ट, थ्रू खे क्लिक कंदासीं, छा खे थ्रू। ठीकु, हाणे असां हिन पिक्चर खे जिते जाइ रखे सघूं त हाणे असां हिनखे अची हिते रखंदासीं हिकु मार्जिन जे अंदरि। माइक्रोसॉफ्ट 2016 में हिकिड़ी सुठी ख़ासियत इहा आहे त जेतिरी अव्हां मार्जिन सेट कई हूंदी तव्हांखे उहे लाइनूं ॿुधाईंदो। जॾहिं तव्हां लेफ्ट क्लिक माउस सां कंहिं शइ खे मूव कयो, कंहिं तरफ़ रखणु चाहियो त तव्हांखे लाइन्स यानी उहे बॉर्डर्स ॿुधाईंदो त हिन खां परते न रखो। ठीकु, हीअ असांजो क्लिक हिते अची असां क्लिक कंदासीं, रखियोसीं, लेफ्ट क्लिक था खयो। हाणे हिते आॾो क्लिक करे असां ईंदासीं इंसर्ट में। इंसर्ट में अची करे वर्ड आर्ट आहे, वर्ड आर्ट में अची करे हितां असां ब्लैक ते क्लिक कंदासीं, ब्लैक टेक्स्ट ते। हिनखे अची करे आॾो असां लिखंदासीं इकरा पब्लिक स्कूल बगन। हीअ असां नंढी ABC में लिखियो आहे, हिनखे असां वॾी ABC में करे सघंदासीं। सिलेक्ट करे होम में ईंदासीं ऐं उन खां पोइ असां चेंज केस में अची करे अपर केस कंदासीं। अपर केस में असांजी हिनजी साइज़ वॾी, पंहिंजो अपर चेंज केस में असांजी हिनजी जेका ABC आहे उहा वॾी थींदी, यानी कैपिटलाइज़ेशन हिनजी अपर केस में अची वेंदी। साइज़ हिनजी घटाईंदासीं, वॾी थोरी। सभ खां पहिरीं हिन में बि फंक्शन असां ॾिसंदासीं, हिनजे बॉर्डर लेवल ते सही आहे, सही आहे। हिनजी साइज़िंग जेका आहे उहा असांजे हथ सां आहे, केतिरी रखूं। ठीकु, हिते फिट आहे। या खां पहिरीं हिते 29 असां साइज़ रखंदासीं। उन खां पोइ असां हिनखे साइज़ खे घटाईंदासीं, हिनजी पंहिंजो जेका ॿाहिरीं लाइन लटकियोसीं। हिन खां पोइ असां हिनखे ई कॉपी कंदासीं, कॉपी पेस्ट। हिनखे असां छिकींदासीं ड्रैग करे हेठि, हिनजी लेवल में असां रखंदासीं हिनखे हिते। हिते असां एड्रेस लिखंदासीं जेका असांजी कंपनी जी या कंहिं इदारे जी हुजे। असांजी एड्रेस आहे नियर राजा क्लिनिक, मेन स्ट्रीट, शाही बाज़ार, कंबर रोड, वगन। ठीकु, कंट्रोल A खे प्रेस कयो, सॼी लिखत सिलेक्ट थींदी। पोइ साइज़ खे घटायोसीं, जेका मुनासिब बीहे लिखत उन ते असां हिनखे बीहारींदासीं। 12 तमामु नंढी थी वञे, 13 मुनासिब आहे। ठीकु, जेका हुनजी फिट बीहे इहे असांजो थी वियो। ठीकु, हाणे असांजी अहिड़ी तरह सां का एड्रेस वग़ैरह जो असां हेठो ॾिसी हा जेकॾहिं कॉन्टेक्ट असां ॾियणु चाहियूं त असां कॉन्टेक्ट बि ॾेई सघूं था। पोइ हिनखे असां थोरो ओड़े हिसाब सां मोनोग्राम खे वॾो रखंदासीं ऐं हिनखे बि असां ओड़े हिसाब सां सेट करे रखंदासीं। फ़िलहालु असां एसिताईं ठाहींदासीं। हा, हिन खां असां पोइ परते करण लाइ छा कंदासीं, सभ खां पहिरीं एरोस खे लॻाए करे राइट एरो खणो हिकु ॿ दफ़ो। उन खां पोइ एंड बटन जेको आहे कीबोर्ड तां उनखे दॿायो। उन खां पोइ तव्हां एंटर करियो। एंटर करण सां छा थींदो, जो जेका असांजी हीअ लिखत आहे उहा असांजी हेठि न ईंदी। जे ईअं ई बग़ैर एंटर खे प्रेस करण, पंहिंजो एंड खे बग़ैर प्रेस करण जे असां ईअं ई एंटर कंदासीं त असांजो जेका इहा लिखत आहे या मोनोग्राम आहे उहो पाण हेठि लही वेंदो। हाणे असां ईंदासीं इंसर्ट में। इंसर्ट में अची करे असां शेप्स में ईंदासीं। शेप्स में अची करे असां लाइन खणंदासीं। लाइन खणी करे असां हिन जे बराबरि
क्लिक कंदासीं ऐं पोइ शिफ्ट बटन खे ज़ोर ॾींदासीं ऐं ड्रैग करे वेंदासीं हिनखे लाइन खे बराबरि हिन जे ठीकु। ऐं इन जी साइज़िंग जेका आहे यानी वेकर वग़ैरह असां केतिरी सां रखूं उहा असांजे हथ सां हिनखे सिलेक्ट करे हितां अची करे वेट जेको आहे उहो असां केतिरो था रखूं ठीकु। रंग कहिड़ो था रखूंसि ब्लैक सॉरी कंट्रोल Z असां क्लिक कंदासीं हिनखे हितां ठीकु। ये असांजी माइक्रोसॉफ्ट वर्ड जी माइक्रोसॉफ्ट वर्ड में तैयार थी वई जेका सो लेटर हेड। सभ खां पहिरियों असां हिन जे हेठां बीह करे लिखंदासीं रेफरेंस RE रेफरेंस शिफ्ट खे ज़ोर ॾेई ऐं कॉलम खे लॻाईंदासीं रेफरेंस नंबर पोइ असां हितां लाइन ॾींदासीं ऐं टेप बटन खे प्रेस कयो त जीअं सॼे पासे ताईं अची वञे पोइ असां हिते डेटेड लिखंदासीं ऐं सेम टू सेम अहिड़ी तरह सां ड्रॉप कंदासीं हिनखे ठीकु। ॾिसो असांजी लाइन जे बराबरि अची वियो। जॾहिं असां हिनखे लाइन खे सिलेक्ट करे ऐं असां खॿे तरफ़ मूव कयोसीं त खॿे पासे में जेका मार्जिन जी वारी जेका निशानी आहे उहा असांजी ज़ाहिर थी बीठी ऐं ॿुधाए थो त हीअ जी लिमिट आहे हिन खां परते हीअ न वेंदी लाइन ठीकु। असां हिनखे हिते लेफ्ट तां हथु खणंदासीं असांजी बीठी वेंदी। उन खां पोइ असां वरी हिन ते क्लिक कंदासीं हिकिड़ो दफ़ो वरी राइट जे तरफ़ शिफ्ट ते ज़ोर हुजे राइट जे तरफ़ मूव कंदासीं ॾिसंदासीं असांजी किथे बीहे थी ठीकु बराबरि। हाणे हीअ असांजो बराबरि बीठो। हा जेकॾहिं असां हिनखे अञा थोरो हेठि रखणु चाहियूं त उहा असांजी मर्ज़ी आहे असां हिनखे हेठि रखी सघूं था पिया। ऐं हीअ जेका लिखत आहे हिनखे होम ते प्रेस करे एंटर करियो सॉरी बैक स्पेस करियो छो जो हीअ असांजो लाइन खे हाणे त हिन करे असां एंड बटन खे हिकिड़ो दफ़ो दॿाए पोइ एंटर कयो ऐं हिन खां पहिरीं अची करे हाणे एंटर कयो सॉरी लाइन ते क्लिक करे वराए ऐं मथे हाणे रखोसि हाणे हिनखे अची करे डिलीट बटन खे दॿायो। हाणे स्पेसिंग जेका आहे लाइन ऐं हिन जे विच में तमामु घटि आहे हुनजे लाइ असां छा कंदासीं हितां अची करे एड स्पेस बिफोर पैराग्राफ कंदासीं ठीकु एंटर। बैकग्राउंड मोनोग्राम जेको ईंदो आहे ट्रांसपेरेंट में उहो ॾियण जे लाइ असां ईंदासीं डिज़ाइन में अची करे पोइ असां वाटर मार्क ते क्लिक कंदासीं उन खां पोइ ईंदासीं कस्टम वाटर मार्क उन खां पोइ असां पिक्चर वाटर मार्क खे क्लिक करे सिलेक्ट पिक्चर ते क्लिक कंदासीं वर्क ऑफलाइन हिते असां मोनोग्राम क्लिक करे इंसर्ट कंदासीं ऐं अप्लाई कंदासीं क्लोज ऐं ॾिसंदासीं हिते ॾिसो हीअ बैकग्राउंड में अची वियो पर हिन जी साइज़ तमामु वॾी आहे हिनखे घटाइणो आहे त वरी असां हिते ईंदासीं वाटर मार्क में कस्टम वाटर मार्क हिन जी साइज़ तमामु वॾी आहे हिनखे नंढो करण लाइ 200 ते रखंदासीं 200% स्केल 200% ते रखंदासीं अप्लाई क्लोज। हाणे ॾिसो हीअ असांजो तयारु थी वियो ठीकु। हीअ असांजी लेटर हेड तयारु थी वई स्कूल जे नाले सां। हा हीअ मोनोग्राम आहे नंढो आहे थोरो हिनखे वॾो कयूं असां हिनखे वॾो करे सघूं था ठीकु। हाणे असांजो हीअ हिते फिट बीठो तमामु। हिनजो फ्रंट व्यू वठण जे लाइ कंट्रोल F2 खे प्रेस करियो हीअ असांजो फ्रंट व्यू आहे। लेटर हेड सादे नमूने हीअं ई तयारु कई वेंदी आहे जीअं मां ॾिठी हिते। हिन जी जेकॾहिं सेंटर असां एड्रेस ते करणु चाहियूं त हुन लाइ बि असां हिनखे क्लिक करे हिकिड़ो दफ़ो ऐं हीअं ईंदासीं साइड ते वञी रखूं। हा वरी जेकॾहिं असां कॉन्टेक्ट रखणु चाहियूं त असां हिन में कॉन्टेक्ट बि रखे सघूं था कंट्रोल C पेस्ट असां हिनखे हिते अची करे हिन में असां कॉन्टेक्ट ॾींदासीं ईमेल gnsindhi@live.com लेकिन असां फ़ोन नंबर ॾियणु चाहियूं या मोबाइल 0314
Just like this. हाँ इनके जैसा सेंटर काम चाहिए जैसा इनके ओके सेंटर पे ठीक हाँ ही जो असांजो आहे एटलाइ वर्ड जॾहिं बि असां ईमेल का लिखंदा आहियूं त MS वर्ड उनखे ऑटोमेटिक लिंक में आणे छॾींदी आहे हिन में कलरफुल करे ॾींदी आहे हुनखे लिंक ॾेई छॾींदी आहे क्लिक करण सां असां वरी पोइ लिंक खुली ईंदी आहे हुनजी ईमेल करण लाइ हुन लाइ असां ज़रूरत थी क्लिक कंदासीं ठीकु हिनखे अंडरलाइन बि ॾेई छॾी अथई अंडरलाइन ख़तमु करण लाइ सिलेक्ट कंदासीं सिलेक्ट करे वरी हिनखे प्रेस कंदासीं हिकिड़ो दफ़ो वरी ॿीहर असांखे अंडरलाइन बि ख़तमु थींदो हीअ असांजी फाइल में अचूं फ्रंट ऐं हीअ असांजी तयारु थी वई लेटर हेड मुख़्तलिफ़ डिज़ाइन हूंदियूं आहिनि लेटर हेड जूं ऐं असां ही सिंपल तरीक़े सां हिकिड़ी सुठी लेटर हेड ठाही आहे असांजा वधीक वीडियोस ॾिसण न विसारींदा थैंक्स फॉर वॉचिंग